दोस्तों हक़ मौजूद सदा मौजूद आया जो पंजो आज़म भट्टी मरकज़ी कराची सीरियत भी संगत सिंध। दोस्तों फ्रेंड्स बुक फोरम के तरफा प्रेस क्लब बुलंदी शाह करीम के सहकार का 20 और 21 मई 2023 यानी छंछर या आचर के ॾींहुं साईं रहीम बख्श रिंद की याद में शाकरी में जो बेहतरीन किताबी मेले जो एहतमाम किया वियो है। उन किताबी मेले में सिंधी बोली समेत उर्दू ऐं अंग्रेज़ी अदब जा खोड़ सारा किताब मौजूद हूंदा। मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते उहे किताब तव्हांजी मुताले जे लाइ मौजूद हूंदा। तो आउं सम्झां थो कि जिते किताब इंसान जो बेहतरीन दोस्त है उते मुतालो इंसान की टी अख है। यकीनन किताबन जड़ो वफ़ादार दोस्त को भी कोन्हे। तो अवां सभिनी दोस्तन की अपील थी कजे 20 ऐं 21 मई ते यानी छंछर या आचर के ॾींहुं प्रेस क्लब बुलंदी शाह करीम के सहकार से फ्रेंड्स बुक फोरम के तरफा साईं रहीम बख्श रिंद की याद में मुनक़द इन किताबी मेले में पंहिंजनि यारनि दोस्तनि सां गॾु भरपूर शिरकत करे ऐं भरपूर क़िस्म जो लाभ हासिल करण की कोशिश कंदा। यकीनन ही किताबी मेलो असांजे साञावंदनि जे लाइ शऊर रखंदड़ दोस्तनि जे लाइ पढ़ियल लिखियल दोस्तनि जे लाइ हिकिड़ो लाभाइतो क़दम साबित थींदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।